जी साईं। साईं अवां सभिनी जी महिरबानी जो अवां मूंखे इन लाइक़ु सम्झो जो आउं सिंध जे मुज़ाहिमती बाग़ैरत ऐं सिंध जे इश्क सां टिमटार शख़्स जे मुतालिक़ मूंखां वीचार घुरो था। साईं राशिद जेको उर्फ़ आम में राशिद मोराई जे नाले सां सॼी सिंध में सुञातो वञे थो। साईं राशिद सां मुंहिंजी उनसियत 1966 खां थी आहे। साईं 1966 में पीर कोलाची में जेको काज़ीअमन जे भर में नंढिड़ो ॻोठु आहे उते प्राइमरी टीचर हो ऐं उन वक़्त में साईं उते पढ़ाईंदो हो ऐं मां गवर्नमेंट प्रोविंशलाइज्ड हाई स्कूल काज़ीअमन में ड्राइंग टीचर थी मुक़ररु थी आयो हुउसि। ही 10/6/1966 14/10/1966 में मां हुते अपॉइंटमेंट थी आयो आहियां। साईं सां असांजी मुलाक़ातूं अक्सर काज़ीअमन में थींदियूं हुयूं। उन खां पोइ जिते बि लतीफ़ साईं जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो हो साईं उन महफ़िल में ज़रूरु ईंदो हो। साईं राशिद सन जी मिटी जो सूंहों, सन जी मिटीअ जो आशिक़, सिंध जो आशिक़। साईं सॼी ज़िंदगी इन महवर जे चौधारी फिरंदो रहियो। साईं जी सॼी ख़ूबसूरत ज़िंदगी सिंध जी सना कंदे गुज़री आहे। साईं जी शाइरीअ खे जेकॾहिं तव्हां पढ़ंदव त सॼी शाइरी धरती ऐं धरती वारनि सां इश्क जा वचन नज़र ईंदा तव्हांखे साईं जी शाइरीअ में। पर बिलख़ुसूस सिंध साईं जे लाइ सभिनी ॻाल्हियुनि खां उत्तम हुई। साईं जी शाइरी असां मेड़ाकनि में ॿुधंदा हुआसीं। ख़ुदि असांजे हाई स्कूल में काज़ीअमन जे हाई स्कूल में लतीफ़ साईं जा ॾिहाड़ा मल्हाए वेंदा हुआ। उते बि साईं ईंदो हो। मोरे में साईं जा ॾिहाड़ा लतीफ़ साईं जा ॾिहाड़ा थींदा हुआ उते बि साईं हूंदो हो। असां उते बि साईं खे ॿुधोसीं, उते बि ॿुधोसीं। साईं बहैसियत शाइर जे जीअं धरती जो को माण्हू कर्ज़ लाहींदो आहे ईअं ई साईं पंहिंजी पूरी ज़िंदगी में धरती जे कर्ज़ लाहिण में सॼी उमिरि मसरूफ़ रहियो। साईं मिलण जो महबूब माण्हू, सन्हड़ो सीपकड़ो, प्यार ॾियण वारो, थधो ॻाल्हाईंदड़। ऐं ईअं चवां त लतीफ़ साईं जो जेको लहजो आहे मूंखे कॾहिं कॾहिं साईं राशिद महसूसु थींदो आहे। साईं लतीफ़ में साईं जो अक्स मौजूदु आहे। ख़ासि तौर ते गले जो अक्स वॾो मौजूदु आहे साईं में। साईं सां प्रेम जो रिश्तो वरी जॾहिं ताज असांजे स्कूल में आयो त पोइ ताज सां मिलण बि साईं ईंदो हो ऐं ताज ऐं साईं जो उनसियत छाकाणि जो ताज प्राइमरी में साईं वटि पढ़ियो आहे, हाई स्कूल में वरी असां वटि पढ़ियो आहे। तंहिंजे करे उन निस्बत सां बि साईं सां तमामु गहरो सुबंध रहियो। ऐं साईं तारीख़ जो ॼाणू साईं सुठे आलमनि मां असांजे सिंध जे प्राइमरी उस्तादनि में अॼु असांखे उहे ॻोल्हे बि कोन था लभनि। अहिड़ा माण्हू अॼु उहे माण्हू लभनि ई कोन था असांखे। न ई वरी उहो असांखे अहिड़ा
साईं राशिद खां मथे के आशिक़ असांखे नज़र में अचनि था। हिते ॿिज खोट कोन थींदी आहे, ॿिज खोट थींदी बि कोन को ख़ुदा कंदो। जेसि ताईं धरती आहे तेसि ताईं सिंध जा आशिक़ पैदा थींदा रहंदा। त साईं उन्हनि आशिक़नि मंझां हो जंहिं सॼी उमिरि सिंध जा गीत ॻाया, सिंध जे ग़ुलामीअ ते लानत विधी, सिंध जे आशिक़नि जे ॾाढो निमंदो रहियो, सलाम कंदो रहियो, प्यारु ॾींदो रहियो। साईं साम्हूं जो उन दौर खां वठी सुबुह रहियो आहे। पोइ त मां वरी जॾहिं साईं असांजो नंढिड़ो जेको दुबई में शहीद बाबा सरमद, साईं सरमद जॾहिं शहीद थियो हो त मां हिते मुंहिंजे ख़्याल में 4 रातियूं हुउसि मां हिते बोरे में साईं जे तॾे ते 4 ई रातियूं जेसि ताईं सरमद साईं जो लाश पहुतो, जसद ख़ाकी पहुतो ऐं ख़ैर सां हुनखे दफ़नायोसीं। हुन सां मोहबत जा वचन वरजायासीं, साईं जे दुख में शरीक रहियासीं। पर मां उन दौर में बि साईं खे बहादुर ॾिठो, मूं साईं खे उन दौर में रोअंदे कोन ॾिठो, छो त मूंखे इहो मां इन ज़ुमिरे में थो ॾिसां त साईं जे पुटड़े जो नाहक मौत हो, माना गोया शहादत जो दर्द हो। आरिफ़ साहिब खे चयो त शहादत जा 42 क़िस्म आहिनि, उन्हनि में हिकु क़िस्म इहो बि हुयो नाहक मौत बिना कंहिं जुर्म जे। सो साईं उन शहीद जो बाबो, मूं हुनखे दिलेर बहादुर बि ॾिठो, मूं ईअं ई बहादुर ॾिठो जीअं मां हाणे दौरे हाज़ुर में साईं अतामद बंबरे खे बि ॾिठो। साईं अतामद बंबरे ॾे मां जॾहिं जे पुट जी शहादत ते होॾे वियुसि, मां हुननि जो अज़ीज़ आहे अब्बास बंबरो, कंहिं दौर में को परस्तो उहो दोस्त उहो रिसालो बि कढंदो हो हिकिड़ो। सो उहो तॾहिं ते वेठा हुआ, ॿिया वेठा हुनजा अज़ीज़, पुछा कयुमि साईं किथे आहे, साईं घर आहे। मां जे वियुमि त साईं खे मुंहिंजे नाले जी ख़बर हुई त आर्टिस्ट आहे हारून चनो। मां चयोमांसि त भाकुर पातोमांसि वञी, थोरो मां दिलि भरिजी बि आई त मूंखे साईं अतामद चयो हारून तूं बि मां उज़ुर ॾियणु आयो आहे। मां चयो न साईं, मां तव्हांखे उज़ुर न ॾियणु आयो आहे, पर तव्हांखे मुबारकबाद ॾियणु आयो आहे त तव्हांजो हिकिड़ो हिलाली पुटु सिंध जे लाइ शहीद थियो आहे, तव्हांखे मुबारकबाद ॾियणु आयो आहे, उज़ुर न करणु आयो आहे। पोइ मूंखे उथी करे भाकुर पातो अथसि, छा आहे अलाए छा आहे, माण्हुनि खे वेठा आहिनि तॾो बि छा बाबा तॾो चवंदा बि छा आहियो त ई साईं राशिद खे बि पोइ इन तरह जो इंसानु ॾिठो। ऐं तक़रीबन हर शहीदनि जे पीउ खे इहो ई हुजणु खपे, जेके धरती जे लाइ शहीद था थियनि, नाहक मौत था मरनि, उन्हनि ते रोज़ राड़ो मातम। मुंहिंजे ख़्याल में इहो मूंखे ॾाढो उन्हनि जो ख़ूबसूरत लॻंदो हो त रोज़ राड़ो नथा कनि, एॾा दिलेर आहिनि। वरना केरु आहे साईं, अॼु जिगर जो टुकड़ो ईअं वञी शहीद थी वञे ऐं त माण्हू छुरी न पवे, छिॼी न पवे, झिॼी न पवे, इहो ॾाढो ॾुखियो आहे। पर साईं एॾो ई दिलेर इंसानु हो। साईं जो मां कहिड़ी तारीफ़ कयां, मुंहिंजे ख़्याल में साईं जो किरदारु जेसि ताईं सिंध रहंदी, साईं जो ज़िक्र रहंदो, साईं जी शाइरी बि रहंदी, ऐं शाइरी जी जेका साईं जी ॻाई वञे थी उहा बि लाज़वाल शाइरी ॻाई थी वञे पई, जेका असां कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियूं त रूह खे राहत अची वेंदी आहे ऐं फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं त हिन शाइरी जो ख़ालिक मुंहिंजो पीर हो, मुंहिंजो प्यारो हो, मुंहिंजो साईं हो, जंहिं वटि वेंदा हुआसीं त वॾो पाॿो असां मिलंदो हो, प्यारु ॾींदो हो। सो आउं वधीक छा ॻाल्हायां, साईं सरापा सिंध हो, साईं सरापा साईं जीएम सैयद जो आशिक़नि मंझां मथां दर्जे जो आशिक़ हुयो। ईअं ई जीअं पंहिंजो बशीर ख़ान मथां दर्जे जो आशिक़ थी गुज़रियो आहे, या साईं राशिद खे बि उन ई दर्जे में रखां थो, क़ारी सर साहिब जे दर्जे में, बशीर ख़ान जे दर्जे में रखां थो। साईं अहिड़ो ई ख़ूबसूरत आशिक़ हो जंहिंजी मुहबत लाज़वाल रही आहे ऐं लाज़वाल रहंदी। अलाह ख़ुशि रखे तव्हांजी।
तव्हांजी वॾी महिरबानी लख लाख